चाचो आवाम के मां में संयोजना चाचो मैसेज ना साथियो उस्ताद खैर ताए तू मुझा सदा जे के आइन पोले पधरा के आइन केमल ने बिज गाल करे दो केमल कई गाल करे दो छा गलत कई जाबो गलत कई छो न गलत कई तू छा कयो मां केड़ो गलत कयो बस बाबा हे बाहू मथो वधा बस मां हला तो अरे बे बाबा जा इंटरव्यू रांदो आ क्यों नहीं तू रांदो आ बाबा न बस मां हला तो उस्ताद 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 अस्सलाम वालेकुम नाज़रीन एक दफ़ो भी हर प्रॉम आइनो में सैयद फ़खरुद्दीन शाह तरफ़ा सलाम कबूल पेश जी नाज़रीन असी हर प्रॉम में अवां जी खिदमत में कई नई शख्सियत कई नए मानू ए नए शोबे जे इंसान सां कचहरी कंदा आहियूं अहिड़ी तरह अॼु बि असांजे साम्हूं हिकु नई शख्सियत ऐं नओं किरदारु आहे जंहिंसां असां कचहरी कंदासीं ऐं अवां जे साम्हूं हिकु आइनो पेश कंदासीं हिन दफ़े बि आइनो में असांजो हिकिड़ो उस्ताद जंहिंखे गोसरो उस्ताद चयो वञे थो अवां जी ख़िदमत में पेश कयूं था ऐं अचो त खांउसि कचहरी कयूं त हुनजो नालो गोसरो उस्ताद कीअं पियो अचो त गोसरो उस्ताद सां कचहरी कयूं अस्सलाम वालेकुम उस्ताद वालेकुम अस्सलाम किराने से खुश आयो खैर अल्हम्दुलिल्लाह मालिक जा लख एहसान ऐं उस्ताद मोहतरम अवां असांखे इहो ॿुधायो त तव्हां ते इहो गोसड़ो उस्ताद जो नालो या लक़ब कीअं पियो इहो से वॾो हिकिड़ो दास्तान आहे वॾियूं कहाणियूं आहिनि जेकॾहिं तव्हां लिखंदा वे त लिखंदा ई वेंदा सो पेन मूं वटि आहे जेकॾहिं तव्हां लिखणु चाहियो त लिखी सघो था महिरबानी असां अवां जी ज़बानी ॿुधणु चाहियूं था उहो ॿुधायो असांखे मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त जॾहिं मां स्कूल पढ़ंदो हुउसि पहिरें दर्जनि में त हुते जेको आहे आउं स्कूल घटि वेंदो हुउसि घुसाईंदो हुउसि जॾहिं आउं स्कूल खां घुसाईंदो हुउसि त छोकिरा मूंखे ॻोठ जा ईअं ॿाहुनि ऐं टंगुनि खां वठी गिहले स्कूल पहुचाईंदा हुआ बाबा उहो त थियो तव्हां शागिर्द हा गोसरो उस्ताद यानी उस्ताद वारे लक़ब जी ॻाल्हि कईसीं उहो खणी शागिर्द में त तव्हां हूंदो बिलाशक गोसरो उहो तव्हांजे आफ़रनि में लॻे थो मूंखे पर जेको आहे इहो तव्हां ते इहो नालो कीअं पियो शागिर्द खे छॾियो उस्ताद ते इहो नालो कीअं अच्छा गोसरो उस्ताद नालो मूंखे तॾहिं पियो जॾहिं आउं स्कूल घटि वेंदो हुउसि ऐं उतां जो मुंहिंजो हिकिड़ो शागिर्द जेको हुयो उहो ॾाढो होशियारु हुयो उनखे आउं चवंदो हुउसि त बाबा आउं जॾहिं स्कूल न अचां त उन ॾींहुं नंढे ॿारनि जी सभिनि जी हाज़िरी तो भरे छॾींजांइ ऐं उनखां पोइ ॿी वॾी ॻाल्हि इहा इन जो बि आउं वज़ाहत पियो कयां त जॾहिं तव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां त हीअ जॾहिं पंहिंजो छा चवंदा आहिनि इहा अॼुकल्ह नई जेका इहा जेका बाबा बायोमेट्रिक हा उहा इहा आहे न हाणे थोरो मसइलो थी पियो असांजे लाइ सो हाणे असांखे रोज़ानो वञिणो पए थो ऐं सवेर सां वञिणो पए थो ऐं स्कूल में कॾहिं वेंदो हुउसि त कॾहिं वेंदो न हुउसि पोइ मुंहिंजा शागिर्द जेके हूंदा उहे कुझु होशियारु हूंदा उनखे आउं सम्झाए छॾींदो हुउसि त बाबा सभिनि ॿारनि जी हाज़िरी भरे छॾींदा कयो ऐं सबक़ बि सभिनि खां तूं वठी छॾींदो कर पर आउं मशहूरु त हुयुसि वरी बि ॻाल्हि हुते किचन जितां थी खोती हुते हाणे खलोती हा मां तव्हां खां पुछां थो तव्हां ते नालो गोसरो उस्ताद कीअं पियो वरी तव्हां हिकु पासे जे बजाए ओलह जी बजाए ओभर था वञो मुंहिंजी तव्हांखे ॻाल्हि शायदि सम्झ में नथी अचे बाबा जॾहिं आउं स्कूल घटि वेंदो हुउसि त इन खे घुसाइण चवंदा आहिनि इन खे गोसरो चइबो आहे अच्छा यानी तव्हांजी हाज़िरी घटि लॻंदी हुई इन करे तव्हां ते इहो नालो पियो गोसरो उस्ताद अच्छा ठीकु आहे पर तव्हां एतिरो गुसायो था आहियो पोइ SDO वग़ैरह जेको हूंदा आहिनि तव्हां ते कॾहिं इंक्वायरी वग़ैरह न थी कॾहिं न थी छो त मां पंहिंजो शागिर्द खे सम्झाए छॾियो हुउमि त बाबा हीअं कर मुंहिंजी हिकिड़ी एप्लीकेशन दरख़्वास्त जेका आहे उहा तूं लिखी छॾींदो कर जंहिंमहिल को साहिबु अचे त हुनखे चइजांइ त छुट्टी ते वियो आहे उस्ताद हाणे छुट्टी ते वियो अॼु वञा गैर हाज़िर हा अॼु गैर हाज़िर थियो सही माना त मतिलबु दिमाग़ पिया इस्तेमालु कई हा अच्छा ऐं तव्हांखे सर्विस में घणो वक़्तु थियो आहे उस्ताद तक़रीबन मूंखे यादि अचे थो त 24 खां 25 साल थिया आहिनि 24 खां 25 साल थिया आहिनि माशाअल्लाह अच्छा प्राइमरी टीचर आहियो GST आहियो छा आहियो तव्हां
मां प्राइमरी उस्ताद आहियां। अच्छा तव्हांजी तालीम घणी आहे? तालीम साईं जेका मुंहिंजी आहे हा तालीम बस मैट्रिक आहे। मैट्रिक ते तव्हांखे मास्तरी मिली वई? हा पहिरियां साईं मिलंदी न 5 दर्जन से मुंहिंजे चवण जो मतिलबु 8 दर्जन ते बि मिलंदी। मुंहिंजी त मैट्रिक थियल आहे। मैट्रिक यानी 10 क्लास पढ़े? 10 क्लास मां पढ़ियो पूरा 10 क्लास दर्जा माशाअल्लाह माशाअल्लाह 10 दर्जा पढ़ियो। ऐं तव्हांजे हाफ़ालनि मां त लॻे थो इहो तव्हां एॾा होशियार कोन हुयो पर इहो तव्हां 10 दर्जा कीअं पास कया? बस पहिरियों मरहले में त जेको 6 दर्जो जॾहिं पास कयुमि पहिरियां बि आउं मुर्गियूं ॾींदो हुउसि जंहिंखे कुकड़ी बि चवंदा आहिनि कुकड़ी ॾेई पास थियो। ऐं जॾहिं 6 में आउं आयुसि उन टाइम 2 खां 3 दॿा वठंदो हुउसि मिठाई जा सो उस्ताद ॾाढो पेश कंदो उहो मूंखे पास करे छॾींदा। मतिलबु त कुकड़ी ॾेई पास थियो? असल में जेका मशहूर चवणी आहे उहो आहे कुकड़ी ॾेई पास थियो आहियां। माशाअल्लाह माशाअल्लाह। अच्छा इहो ॿुधायो त अव्हां प्राइवेट में स्कूल हलायो था ख़बर आई आहे? नाज़रीन थोरो ख़ामोश थी वियो, इहो सुवाल अहम आहे। न तव्हां खुली करे ॻाल्हि कयो जे नाज़रीन खे ख़बर पवे अव्हां प्राइवेट स्कूल बि हलाए पिया? हा बसि ईअं वेंदो आहियां कॾहिं चकर ते वेंदो आहियां। माना तव्हांजो न आहे? तव्हांजे पुट जे नाले ते आहे मुंहिंजे ख़्याल में? हा हा ईअं। अच्छा छो त तव्हांजे पुट जे नाले ते आहे? जेकॾहिं हूं त तव्हां गवर्नमेंट मुलाज़िम आहियो गवर्नमेंट टीचर आहियो त ज़ाहिर आहे तव्हां प्राइवेट स्कूल नथा हलाए सघो हिते जिते ते तव्हां हाज़िर सर्विस आहियो। पोइ तव्हांजे पुट जे नाले ते स्कूल आहे उहो तव्हांजे नाले ते आहे या पुट जे नाले ते आहे? बसि मुंहिंजे पुट जे नाले ते आहे। अच्छा माना पुट थो हलाए? हा अच्छा अच्छा। पोइ इहो त ॿुधायो त तव्हांजी हिन वक़्तु भला गवर्नमेंट में जेका जॉब आहे उस्ताद आहियो तव्हीं गोसूल उस्ताद असांखे इहो ॿुधायो तव्हांजी पघार घणी आहे? बसि लॻभॻि तक़रीबन 55,000 आहे। 55,000 आहे। मुंहिंजे ख़्याल में पहिरियों त मां ॿुधो लख आहे पर तव्हां कुझु पघारूं कढायूं आहिनि ऐं कुझु स्कूल ते ख़र्चु कयो आहे या घर ते ख़र्चु कयो आहे जंहिंजे करे कटिजी सटिजी बेसिक तव्हांखे हिन वक़्तु जेका मिले थी उहो 55,000। जी जी जी। अच्छा तव्हांखे इहा ख़बर आहे त गवर्नमेंट जे स्कूलनि में पढ़ाई घटिजी वई आहे जेके तव्हां अॼुकल्ह प्राइवेट स्कूल खोलिया आहिनि उते माण्हुनि जो रुझान वधीक आहे इहो छो? ज़ाहिर आहे उते पढ़ाई जेको आहे त सुठी थिए थी ऐं ॿार जी तरबियत बि उहा बि सुठी थिए थी सो इन करे जेको माण्हू जो लाड़ो आहे उहो तक़रीबन प्राइवेट स्कूलनि तरफ़ आहे। तव्हां खुली ॻाल्हि कयो इहो मुंझी न वञो तव्हां मुंझो न तव्हां पंहिंजे हुन में जेको आहे न खुली ॻाल्हि कयो बिल्कुलु तव्हां जीअं फरमायो। ऐं मां तव्हां खां पुछंदो हलां त लख रुपए जे क़रीब तक़रीबन गवर्नमेंट जी उस्ताद जी पघार आहे? हा हा आहे। जेके प्राइवेट स्कूल आहिनि उनजी 15 खां 25,000 ताईं पघार आहे जेके छोकिरा महिनत कनि था ऐं उन्हनि जी तालीम याफ़्ता आहिनि पर उनजी पघार तमामु थोरी आहे। पोइ उते उहे कीअं था माना सिहत ऐं उनजी यूनिफॉर्म तालीम उन्हनि जी गवर्नमेंट जे स्कूलनि जे मदे मुक़ाबिल उते सुठी छो आहे जॾहिं त लख रुपए जो जेको पघार खणे थो उते निल आहे उते अटेंडेंस कोन्हे शागिर्द कोन्हनि होॾे वञो त दाख़िला वठण लाइ बि तव्हांखे का न का डोनेशन ॾियणो पवंदो ऐं तॾहिं वञी दाख़िला मिलंदी ईअं छो? बसि असल में छा आहे त स्कूलनि जी सरकारी स्कूलनि में जेका पढ़ाई कुझु घटि थी वई सो इन करे जेको माण्हू जो लाड़ो थियो उहो प्राइवेट स्कूलनि तरफ़ थियो। न इहे घटिजी छो वई? बसि इन ॻाल्हि खे छॾियो था। न इहा ॻाल्हि त अहम आहे न त उस्ताद साॻई आहियो हुते तव्हां हिते पढ़ायो था हुते निगरान आहियो त इहो जॾहिं 15,000 वारो उस्ताद एॾे मयार ते तालीम ॾिए थो एॾो होशियार करे थो ऐं 1.5 लख रुपए वारो घर वेठो आहे ईअं छो? हा कहिड़ो असां अवाम खां पघार था वठूं? पघार त हुकूमत खां था वठूं न। असांजी मर्ज़ी आहे थोरो पढ़ायूं घणो पढ़ायूं असांजी मर्ज़ी। मतिलबु इहो त तव्हां अवाम खां जेके रुपया वठो था प्राइवेट स्कूलनि में त हुते तालीम बि भली ॾियो था ऐं हर टाइम जो हर सब्जेक्ट जो ख़्यालु कयो था। होॾे तव्हां जेका पघार वठो था उहा गवर्नमेंट खां वठो था मतिलबु अवाम खां नथा वठो न इन जे करे घटि पढ़ायो था शायदि।
ये तव्हां ख़बर आहे त जेका तव्हांखे पघार मिले थी गवर्नमेंट में उहो आम इंसान जी महिनत ऐं पघर जो ई पैसो आहे टैक्स ज़रिए गवर्नमेंट ॾे वञे थो ऐं गवर्नमेंट जेका आहे उहो तव्हांखे उन ई टैक्स वारो पैसो तव्हांखे पघार मिले थी ऐं अव्हां चओ था त असां आवाम खां कोन था वठूं हूअं त साम्हूं त कोन था वठूं न असां गवर्नमेंट खां वठूं था मतिलबु इहो त तव्हां साम्हूं वठो त पोइ हुनजो भउ थींदो अच्छा बाक़ी जेकॾहिं को तव्हांखे हीअं कुंड में ॾे चलो इन ॻाल्हि खे छॾियो हलो सम्झे ते नाज़रीन तव्हां इन ॻाल्हि मां वाक़िफ़ आहियो अॼुकल्ह जे प्राइवेट स्कूलनि में जो ऐं हिकु ॿियो अहम इशू आहे त जेके मशहूरु प्राइवेट स्कूल आहिनि उस्ताद खां पुछूं था त उन में दाख़िला आम माण्हू खे कोन थी मिले इहा छो बाबा इहो इन करे त पैसो हिकु त वधीक आहे उन में तक़रीबन 30,000 25,000 फी शागिर्द खां वरिता पिया वञनि असांखे इहा ख़बर पई आहे त तव्हां डोनेशन जे नाम ते लखे रुपया कंहिं अमीर खां वठी पोइ वञी कंहिं शागिर्द खे दाख़िला ॾियो था नालो डोनेशन जो त बाबा असांखे डोनेशन खपे न त तव्हां कोन था ॾियो बाबा ख़र्चा तव्हां ॾिसो त केतिरा बिजली जा ख़र्चा आहिनि केतिरा डिस्कुनि जा ख़र्चा आहिनि बेंचुनि जा ख़र्चा आहिनि उन खां पोइ चौकीदार खे बि असां पघार पिया ॾियूं इहे ख़र्चा वधीक आहिनि इन करे बिल्कुलु पर इहो हाणे किरोना हुयो किरोना में तक़रीबन प्राइवेट स्कूल बंदि हुया इहो इशू बि तमामु वधियो त बंदि पियल स्कूल तव्हां पढ़ाया बि कोन बंदि पियल ॾींहंनि जा महीननि जा तव्हां ग़रीब अवाम खां पैसा वरिता फीसियूं वरितियूं इहो छो साईं हाणे तव्हां ॾिसो त हेॾी सारी बिल्डिंग तयारु थी आहे जिते ज़ाहिर आहे इन जी त असां किरायो वग़ैरह बि ॾींदा हूंदासीं न किरायो ॾींदा हो ऐं बंदि पियल जा तव्हां कीअं वरिता जॾहिं छोकिरनि खे तव्हां तालीम ॾिनी कोन उन जा पैसा छो वरिता ॾिसो न त कुझु असांखे जेके मास्तर हुजनि पिया जेके उस्ताद हुजनि पिया उनखे असांखे अधु पघार उनखे बि ॾियणी पए पई ऐं तव्हांखे इहा ख़बर आहे त गवर्नमेंट बाक़ाइदे ऐलान कयो हुयो त जेको तव्हां फीसियूं माफ़ कयूं ऐं जेको न वठे त उनजे ख़िलाफ़ कारवाई थींदी पोइ तव्हां उनजी कानून जे ख़िलाफ़ वर्ज़ी छो कई कुझु अहिड़ा ऑफिसर आहिनि जंहिंखे असां कुझु ॿ टे रुपया ॾिना उहे हुते ख़ामोश थी विया ऐं इहो आहे असांजो हाल ऐं बिल्कुलु सच आहे आईनो आहे जेको तव्हांजे साम्हूं ख़िदमत में पेश आहे चलो उस्ताद इन में जे तव्हांजा पंहिंजा जेके ॿार आहिनि तव्हांजी औलाद हूंदी ज़ाहिर आहे या भाटिया चाचा मामा हूंदा उन्हनि जी औलाद हूंदी उहे बि गवर्नमेंट में नथा पढ़ाइनि प्राइवेट स्कूलनि में पढ़ाइनि था छो असल में जेकॾहिं असां जेका ॾिठीसीं त गवर्नमेंट में अहिड़ी तालीम ख़ासि आहे कोन त ॿार असांजा जेके आहिनि उन आला दर्जे ते पहुची कोन सघंदा आहे त तालीम ई आला शइ आहे न बिल्कुलु तालीम उनजा निगरान तव्हां आहियो पाण ख़ुदि उस्ताद आहियो पोइ तव्हां उते महिनत छो था कयो हा बसि कंदासीं 25 साल गुज़री विया आहिनि अञा पोइ कंदो बसि कोशिश में लॻा पिया आहियूं छा जी कोशिशि आहे कहिड़ी कोशिशि त सरकारी स्कूलनि में बि तालीम खे आम कजे ऐं सुठी तालीम कराई वञे कोशिशि कयूं था साईं कयूं था माना अॻ में बि तव्हां कोशिशि कयो पिया हा नाकाम छो आहे इहा कोशिशि बसि ज़ाहिर आहे कुझु हुकूमत जी जेका नाअहली आहे अच्छा इहा वरी हुकूमत जी नाअहली आहे तव्हांजो को कसूर कोन्हे न असांजो कसूर हाणे ॾिसो न हाणे जीअं तव्हां इहो बायोमेट्रिक सिस्टम अची वियो त ॾिसो हाणे असां कोन था घुसायूं तव्हां ख़बर पइजे त अहिड़ी जेकॾहिं सख़्ती जेकॾहिं हुकूमत अञा मज़ीद करे त ॿारनि जूं इंटरव्यू वरिता वञनि महीने में वरिता वञनि या 8 ॾींहं वरिता वञनि या इंटरव्यू तव्हां हुकूमत खे कीअं बाला अफ़सरनि खे तव्हां छो था चओ त भई इहो कमु कयो जेका तव्हां हाणे ॻाल्हियूं कयो था त बायोमेट्रिक वांगुरु टेस्टूं थियनि ॿारनि जूं महीने सर उनजी इंक्वायरी थिए हर शइ थिए त हिते त कयो था असांखे त चओ था पंहिंजे बाला अफ़सरनि खे कॾहिं चयो असांजो घणो मथे में सूर आहे जीअं असां वञी करे अफ़सरनि खे चवंदासीं त तव्हां मज़ीद तालीम ते नज़रसानी कई वञे आयो उस्ताद पर मां ईअं चवंदो त कुझु माण्हू खे हया हूंदो आहे कुझु शर्म हूंदो आहे तव्हांजे एतिरो कोन्हे त तव्हां जेको पंहिंजी बचनि खे रिस्क हिलाल कराए था लख रुपयो गवर्नमेंट खां पघार वठो था उनखे हक़ अदा नथा कयो बल्कि प्राइवेट स्कूलनि में तव्हां वञो था उते महिनत कयो था तव्हांखे कुझु महसूसु न थींदो शर्म या हया कुझु आहे त सही थोरो आहे छा आहे इहो जेको तव्हां हाणे फरमायो जेको
मां अलाए छा फरमायो तव्हांखे चवंदो थिए थो न बसि थी वियो कोशिशि कंदासीं साईं बसि हाणे हली करे बि कंदासीं कोशिशि रोको था करे वञो था छा दिलि अथई ईअं चवे थी असल में न न तव्हां दिलि जाए कहिड़ी ॻाल्हि कोन्हे हाणे हीउ प्रोग्राम आईनो आहे इहो तव्हांखे बि आईनो आहे ॾिसंदड़नि खे बि आईनो आहे ऐं असांजा जेके गवर्नमेंट जा उस्ताद आहिनि उन्हनि खे बि आईनो आहे त रब खे मुंहुं ॾियणो आहे सो अॼु असांजो घोसड़ो उस्ताद आहे घोसड़ो पर जेको अॼु सच ॻाल्हायो अथई ऐं सच ते मबनी हुन पंहिंजूं ॻाल्हियूं कयूं आहिनि सो वरी हुन खां सुवाल कुझु पुछूं ऐं तव्हांजो छा ख़्यालु आहे त ॿारनि में शऊर कीअं पैदा थींदो आया उहे ॿार प्राइवेट स्कूलनि में पढ़ाइनि या गवर्नमेंट स्कूल में पढ़ाइनि साईं हाली त जेतिरो ताईं पढ़नि था उहो त प्राइवेट में उनखे पढ़णु घुरिजे जॾहिं सरकारी स्कूलनि में जेको आहे तालीम जीअं उन ते उस्ताद गौर वीचार कनि ऐं भाई ॿुधो आहे त मैट्रिक ताईं गवर्नमेंट जी तालीम जी फीस फ्री आहे किताबूं मुफ़्त आहिनि ऐं तव्हांजे स्कूल में जे हर शइ पैसे सां आहे त तंहिं हूंदे बि होॾे सभु शइ फ्री आहे हेॾे सभु शइ पैसे सां आहे पोइ बि हेॾे माण्हू पढ़ाईंदा छो इहो उहे पाण ई सम्झनि था त ज़ाहिर आहे जेकॾहिं सरकारी स्कूल में असांजो ॿारु ईंदो त उहो नाकारा थी वेंदो सरकारी स्कूलनि में ॿारनि जी तक़रीबन जेका आहे दाख़िलाऊं तमामु घटि आहिनि ॿार तमामु घटि आहिनि पर ट्रकियूं भरिजी अचनि थियूं किताब जूं उहे करे वञनि बसि साईं इहो कुझु दुकानदार असांजा जीअं सरकारी दवाऊं मेडिकलनि ते मिलंदियूं आहिनि ईअं तव्हांजा किताब बि अच्छा उहे सॼा पैसा जेके तव्हां किताब गवर्नमेंट जा सेल कयो था उहे सभु पाण वटि रखंदा आहियो या कुझु हेठि मथे बि ॾींदा आहियो बसि कुझु नाले मात्र मिड़े रखंदा आहियूं थोरा बाक़ी त ज़ाहिर आहे त हाणे सही स्कूल में का लाइट ख़राबु आहे त हाणे असां घरों त कोन भरींदासीं न मथे तव्हां कोन माना ॾियो था सिर्फ़ु पाण ते उहो रखो था जेके किताब विकिणो था उहे पैसा माना पाण ते रखो था मथे कंहिंखे कोन था ॾियो मथे कुझु चंद ॾियूं था बसि सच ॻाल्हायो छो त हीउ प्रोग्राम आईनो आहे हिन में तव्हां सच ॻाल्हायो सभु पाण वटि रखो था या पंहिंजे अफ़सरनि खे बि खावायो था तॾहिं इहे ठापुर आहे चुप आहे ज़ाहिर आहे साईं कुझु उन अफ़सरनि में हज़रात खे बि कुझु ॾियणा था पवनि ऐं इहा नेब जेका इहा नेब अॼुकल्ह सियासतदाननि जी कढ आहे ऐं करप्शन जी कढ आहे इन्हनि कॾहिं इन तालीम ते को एक्शन न खयो आहे न साईं कॾहिं न कयूं अथऊं इन जो कारण त हाणे इहो नेब वारनि खे ख़बर हूंदी हाणे असांखे उनजी त एॾी का मालूमात न आहे असांखे मूंखे त ईअं लॻे थो ॾिनो पुट छुटे जो कॾहिं कॾहिं त ईअं थिए थो ज़रूरु थिए थो न हा थिए थो बहरहाल तव्हां पंहिंजी ज़िंदगी में जाम ख़ुशि आहियो हा माशाल्लाह सभु ईअं ठीकु ठाकु लॻा पिया आहियूं मस्तु लॻा पिया आहियूं सभु तमामु सुठो ऐं तव्हां अॼु कचहरी कई असांजे प्रोग्राम में आयो तव्हांजा लख कुर्ब ऐं मूंखे त कुर्ब ई चवां पियो हाणे छा चवां छो त मूंखे तव्हां सां मिली चवां ख़ुशी थी त तव्हां सां वॾी कचहरी थी वॾा राज़ फाश कया वे सो पंहिंजो अवाम खे कुझु पैगाम को सनियो छाजो अवाम खे मां सनियो ॾियां छाजो मैसेज ॾियां छा थियो उस्ताद ख़ैर आहे तूं मुंहिंजा सॼा जेके आहिनि पोले पधरा के आहिनि कंहिं महिल नेब जी ॻाल्हि करे थो कंहिं महिल कहिड़ी ॻाल्हि करे थो छा ग़लति कई छा पोइ ग़लति कई छो न ग़लति कई छा कयो मां कहिड़ो ग़लति कयो बसि बाबा हे ॿाहूं में थो वधां बसि मां हाणे हलां थो अरे कहिड़ो इंटरव्यू रहंदो आहे बाबा न बसि मां हलां थो उस्ताद अल्लाहु अकबर नाज़रीन ही हुयो असांजो प्राइमरी टीचर जंहिंखे घोसड़ो उस्ताद चवंदा हुया अॼु तव्हांजी ख़िदमत में पेश कयोसीं ऐं उहो आईनो तालीम खाते ऐं तालीम जे वज़ीर खे असां ॾेखारियोसीं त असांजे गवर्नमेंट स्कूलनि में छा वही वाइपी रहियो आहे ऐं कहिड़े क़िस्म जा उस्ताद तालीम ॾेई रहिया आहिनि ऐं गवर्नमेंट सां गॾु प्राइवेट स्कूल बि हलाए रहिया आहिनि उन्हनि ते छा एक्शन थींदो या उनजे ख़िलाफ़ का कार्रवाई थींदी या ईअं ई पाकिस्तान पियो अॻिले प्रोग्राम ताईं सैयद फ़खरुद्दीन शाह ऐं आईनो जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त वरी इंशाअल्लाह कंहिं नए किरदार ऐं नई शख़्सियत सां मिलंदासीं अस्सलाम वालेकुम